अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चॾड़ आहे। आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चॾड़ फैंस। ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दो दो ऐं दोलाब जे बारे में। उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तो, अव्हां अक्सर इहो कंदा आहियो त वीडियो स्किप करे छॾींदा आहियो। वीडियो स्किप करण जो नुक़सानु इहा आहे त अव्हां पूरी मालूमात हासिलु न आहियो करे सघंदा। उन जे करे वीडियो मुकमल ॾिसो ऐं उन में अॼु तमामु ज़बरदस्त ॼाण ॾियण वारो आहियां। त दोस्तो, ड्रामा सीरियल दो दो उन जी जेका कास्टिंग आहे उहा तक़रीबन मुकमल थी चुकी आहे। उन कास्टिंग में साईं निसार शाह आहे, असद कुरैशी आहे, इरफान शेख आहे, अहमद अली शेख, उनखां अलावा इसरार लिगारी आहे ऐं ॿिया तमामु ज़बरदस्त एक्टर जेके आहिनि उनमें कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें ज़ुल्फ़ी शाह आहे, ख़ुदि मंज़ूर दानिश आहे ऐं उनखां अलावा राधा बागड़ी जो जेको करेक्टर करे थी शमा सिंधी ऐं उनखां अलावा नसरीन नाज़ आहे। ॿिया एक्टर खोड़ आहिनि, आऊं आहियां ऐं मेहरान चैनल पारां ही लिस्ट जेका आहे उहा जारी करे छॾी आहे। उहा तमामु ज़बरदस्त नमूने सां हिकु लिस्ट जारी कई वई आहे, जंहिंखे जेके बि कास्ट आहे उन कास्ट खे उन में ॾेखारियो वियो आहे। ऐं इन जो डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश आहे ऐं राइटर हसन जावरी हिकु तमामु ज़बरदस्त राइटर आहे। अवां हुनजो हरियाणी ड्रामो ॾिठो हो, तमामु हिकु बहितरीनु। ऐं उनखां पोइ प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर साहब ऐं हिन जो जेको कैमरामैन हूंदो असांजो पहिरीं प्यारो वसीम बलोच। कैरियर जी शुरूआति आहे उहा मेहरान चैनल ताईं थी हुई। ड्रामा सीरियल उत्साह जंहिंजो डायरेक्टर हुयो फरज़ंद मलिक खजू ऐं अहिड़े ई पहिरीं प्यारे पंहिंजे सॼण बेली दोस्त साईं मंज़ूर दानिश जी ही जेका डायरेक्शन आहे उन में कमु करणु वञूं पिया हिकु तमामु ज़बरदस्त नमूने। ऐं दो दो जेको ड्रामो हूंदो उनजी कहाणी जेका आहे तमामु हिकु ज़बरदस्त कहाणी आहे। मेहरान चैनल हाणे कमु ज़बरदस्त करे पियो ऐं हिन पंहिंजे सोशल मीडिया एक्टिविटीज़ खे बि फाल करे छॾियो आहे। तमामु ज़बरदस्त नमूने सां उन ते ही कमु करे पियो। त हाणे ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दोलाब जी। पर उनखां पहिरियां अवां मुंहिंजी फिल्म जल्लाद कंहिं कंहिं ॾिठी आहे ऐं तमामु घणी मक़बूल वञे पई होटलनि ते ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि कॉलूं करे मुबारकबाद ॾियनि पिया। तमामु ज़बरदस्त नमूने सां तमामु ख़ुशी थींदी आहे जॾहिं अव्हां जी मोट मिलंदी आहे, जॾहिं मां यूट्यूब ते अव्हां जा कमेंट ॾिसंदो आहियां ऐं अव्हां फिल्म खे तमामु ज़बरदस्त नमूने ॾिसो पिया, दोस्तनि ताईं शेयर कयो पिया। इहे अव्हां जूं महिरबानियूं आहिनि। ऐं ख़ुदि मुंहिंजे उस्ताद फरज़ंद मलिक खजू बि लिंक पंहिंजे वाल ते रखी हुई ऐं तमामु ज़बरदस्त नमूने हिन जो कमु थियलु आहे। ऐं जंहिं दोस्त नाहे ॾिठी फिल्म त ही ॾिसी सघे थो, तमामु हिकु बहितरीनु फिल्म आहे। त ड्रामा सीरियल दोलाब हाणे जेको राज़न वारनि ऐं मुराद वारनि जो जेको टकर आहे उहो तमामु तेज़ थींदो थो वञे। पर हिते शाहनवाज़ ख़ान हिकिड़ी चाल चले पियो, छो त अव्हांखे ख़बर आहे त सोढल फ़ैसिलो चाहे थो। सोढल जा घर भाती जेके आहिनि उहे फ़ैसिलो चाहिनि था, पर सोढल हिन वक़्तु मंसूर ख़ान खे छॾे जेको ॿाहिरि निकिरी आयो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान वटि आयो आहे। शाहनवाज़ ख़ान हिकिड़ी गेम खेॾे थो जेको मुराद ऐं सोढल जे विच में फ़साद करणु चाहे थो। उन फ़साद जी जड़ जेका आहे ही फ़ैसिलो आहे। इहा अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ही फ़ैसिले जी जेका कड़ी आहे, जॾहिं फ़ैसिलो रखियो वेंदो त शाहनवाज़ ख़ान चवंदो त अव्हां 2 खून कया आहिनि राज़न वारनि जा, उन जे एवज़ अव्हां संग चटी में ॾियो। हाणे जेको ही संग चटी वारो मामिलो आहे, उहा केरु छोकिरी हूंदी? उहा छोकिरी हूंदी मुर्क मीराणी, जेका इरफान सोढल जी जेका मंग आहे उनखे संग चटी में ॾिनो वेंदो। ऐं ही जेको
फ़साद हूंदो इहो वधंदो। हाणे इरफ़ान इहो न चाहींदो त मुंहिंजी जेका मंग आहे उहा संग चटी में ॾिनी वञे ऐं मुराद वारनि ऐं इन्हनि जे विच में छिकताण शुरू थी वेंदी। इन में राज़न ककर वारा पंहिंजो फ़ाइदो वठी वेंदा। ओॾो मंसूर ख़ान खे माराइण जी कोशिशि हले पई, पर मंसूर ख़ान जा माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु गिरफ़्तार थियल आहिनि ऐं उन खां अलावा कुझु माण्हू अञा ॿिया बि गिरफ़्तार थींदा जंहिंखे पुलिस टारगेट किलिंग में मारे सघे थी। अहिड़े क़िस्म जा हाणे पुलिस एक्शन खणे पई। हिकु तमामु ज़बरदस्त नमूने ही ड्रामो वञे पियो। ऐं अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ड्रामा सीरियल दौलाब जी जेका रिकॉर्डिंग जे टियों स्पेल आहे उन जी रिकॉर्डिंग बि तमामु तेज़ी सां हली रही आहे। मुंहिंजा जेके सीन आहिनि, मां कुझु सीन जेके आहिनि उहे मुंहिंजा थी चुका आहिनि ऐं कुझु हाणे थींदा तमामु ज़बरदस्त नमूने सां। ही जेके सीन आहिनि अञा बि हुन खां वधीक दिलचस्प थींदा ऐं अव्हां किस्त नंबर 15 में ॾिसंदव त हिन फ़ैसिले खे जेको आहे उहो ॾेखारियो वेंदो ऐं शाहनवाज़ ख़ान जो जेको ज़ोर आहे सोढल वारनि ते इहो वधी वेंदो ऐं सोढल वारा हाणे फ़ैसिले जी तारीख़ ॾिसनि खे बि राइस शाहनवाज़ ख़ान चई छॾियो आहे त सोढल खे ककर खे सम्झाए। ककर जेको आहे पंहिंजी करे थो मनमानी ऐं ही मनमानी न करे। ही फ़ैसिलो जेको आहे अव्हां जे हक़ में हूंदो। अव्हां सिर्फ़ु मंसूर ख़ान जो बिलो करे ॾियो। ऐं इन ते जेके राज़न वारा आहिनि थोरो डाउट में आहिनि त ही फ़ैसिलो कीअं थींदो। ॿिन्ही पासे ॿिन्ही धुरियूं जेके आहिनि उहे हिन में डाउट में आहिनि, पर मंसूर ख़ान बि इहो चाहे थो त ॻाल्हियूं थियनि। कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि थियूं उहो अॻिते ख़बर पवंदी, पर फ़ैसिलो थिए ही फ़साद जेको आहे इहो ख़तमु थिए। पर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही फ़साद ख़तमु न, पर हुन खां वधीक वधंदो। इन ते पंहिंजा लिसन चढ़ के ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।